अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली का नाज़रीन। इंतहाई अहम मामला सिंध में जारी आहिनि जेके छिरकाईंदड़ आहिनि। हिन जदीद दौर में इंतहाई छिरकाईंदड़ इन जे करे बि आहिनि त DMG ग्रुप जा ऑफिसर्स उहे इन्वॉल्व हुजनि था त समूरी जेके ऑफिसर्स कम्यूनिटी आहे उन्हनि लाइ सवाल उथी था वञनि। मटियारीअ जो स्कैंडल साम्हूं आयो, मोटरवे जो M6 जो, जंहिंमें करप्शन कई वई 2.25 अरब रुपयनि जी खुर्द-बुर्द ज़मीननि जे ख़रीदारी जे नाले ते, जंहिंजी जांच हलंदड़ आहे। DC गिरफ़्तार आहे ऐं ॿियनि ते FIR नामज़द। उन खां उहो उते ई अञा मामिलो हो त वरी नौशर फ़िरोज़ जो मामिलो साम्हूं अची वियो आहे। DC साहब बि ख़ैरनि सां उतां रूपोश थी विया आहिनि, रूपोश करार ॾिना विया आहिनि, उहे गुम आहिनि, मुसलसल ऑफ़िस बि न पिया अचनि। उन जी जांच पई हले, उते बि खुर्द-बुर्द साॻियो ई ज़मीनुनि में मोटरवे जी ख़रीदारीअ लाइ उते बि साॻियो मामिलो आहे। हाणे 2 ज़िला त ही थी चुका आहिनि, मटियारी, उन खां पोइ नौशर फ़िरोज़। बाक़ी इहो जेको मोटरवे 306 किलोमीटर आहे सखर हैदराबाद, उन में वञी ज़िला बाक़ी रहनि था ॼामशोरो, हैदराबाद, ख़ैरपुर, सखर, इहे वञी ज़िला रहनि था। केॾा वॾा सवाल पैदा थियनि था। हिकु त मोटरवे जा सवाल पैदा थियनि था त मोटरवे जी तमामु घणी ज़रूरत हुई सिंध में, ॿियनि सूबनि में ठही चुका, असां वटि अञा थी लेट। पर हिते ई हुनजो इहो हशर कयो थो वञे। माज़ीअ में ईअं थियो आहे, करप्शन सिंध में थींदी रही आहे, पर ईअं थियो आहे त रोड ठही वियो, रोड ठहण खां पोइ करप्शन साम्हूं आई, उन में मटीरियल ग़लति विधो वियो, उन जूं इंक्वायरियूं आयूं। हाणे हिन जीअं जीअं दौरु जदीद थियो आहे, उन जदीद दौर में इहो हशर आहे, अञा उहो मोटरवे ठहियो ई न आहे। उन खां अॻु ई हेॾा वॾा सवाल अची विया आहिनि। ज़रिया था चवनि त ही जेकी जांच कमेटियूं सिंध में मुक़ररु कई वियूं आहिनि, सेक्रेटरीअ जी घरू खाते जी अॻुवाणीअ में, उन खां अलावा JIT मुक़ररु आहे, पर ज़रियनि जो इहो चवणु आहे त FIA ऐं NAB जे हवाले ही मामिलो NHA करणु वञी रही आहे ऐं ज़रिया इन जी उहे ॿुधाइनि था त NHA हाणे उन्हनि खे दरख़्वास्त करे रही आहे त हू अची करे हिन मामले जो जांच कनि, छो जो ही अरबे रुपयनि जो मामिलो आहे। समूरा जेके ही ज़िला आहिनि उन्हनि जी ज़मीननि जी ख़रीदारी लाइ NHA अरबे रुपया ॾिना आहिनि। इन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मटियारीअ जे मामले ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ हाणे केस उहो किथे पहुतो आहे, जंहिं ड्राइवर इंकशाफ़ कया आहिनि, कहिड़ा इंकशाफ़ थिया आहिनि, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं नौशर फ़िरोज़ जे हिन मामले ते बि ॻाल्हाईंदासीं त हेतिरियूं नयूं नयूं कमेटीज़ ठहनि पियूं, उन जा नतीजा कहिड़ा निकिरंदा, मोटरवे जो मुस्तक़बिल किथे बीहंदो, ऐं इन समूरनि सवालनि ते ॿधलु असां अॼु अहम प्रोग्राम कंदासीं। कराची स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी इमदाद सुमरो साहब, सगीर चांडियो KTN न्यूज़ जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि बि असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे। जॾहिं त नौशर फ़िरोज़ मां KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर काज़ी ज़ुल्फ़कार ऐं मटियारीअ मां हाला मां असां सां गॾु अल्ताफ़ मेमण हूंदा KTN न्यूज़ जा रिपोर्टर। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। इमदाद साहब, खोड़ सारा सवाल साम्हूं अचनि था, मोटरवे अञा ठहियो ई न, ज़मीन जी खुर्द-बुर्द एॾे वॾी तादाद में कई वई, हिकु DC गिरफ़्तार, हिकु DC रूपोश, ऑफिसर्स। मां तव्हां इन सां सवाल सां गॾु इहो एड पियो कयां त जंहिंसां बि हिन प्रोग्राम लाइ मूं राब्तो कयो, रिटायर कामूरनि सां, मौजूदा त न ॻाल्हायो पर रिटायर कामूरनि चयो त असां हिन ते छा असां हिन ते ॻाल्हायूं, माज़ीअ में कॾहिं बि एॾो वॾो फ्रॉड न थियो आहे। तव्हां हिन मामले खे कीअं था ॾिसो, ऐं हीअ जेके ज़रिया चवनि था NAB ऐं FIA ॾे, छा हाणे हीउ मामिलो उन तरफ़ वञी रहियो आहे? असलम साहब, ॾिसो, बदकिस्मतीअ सां सिंध जो तारफ़ ख़ासि तौर ते 2008 खां वठी जॾहिं खां पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई आहे त पूरे मुल्क में सिंध जो ऐं सिंधियुनि जो तारफ़ ॾाढो माना ग़लति आहे, ग़लति थियो पियो वञे। सिंध जो ऐं सिंधियुनि जो तारफ़ इहो आहे त उहो माण्हू जेको करप्ट हुजे, अयाश हुजे ऐं नाअहल हुजे, ऐं सिंध हुकूमत ऐं असांजी पीपल्स पार्टी जी क़यादत उन असांजे तारफ़ खे कॾहिं बि ग़लति कराइण जे लाइ का बि माना कोशिशि न कई आहे, बल्कि उन तारफ़ खे सही साबित करण जी सदाई कोशिशूं कंदा रहिया आहिनि। तव्हां तरक़ियाती फंड ॾिसो, तरक़ियाती स्कीमूं ॾिसो, 50% खां वधीक हुन में करप्शन आहे, रिश्वत जो रेट आहे, मिनिस्टर जो रेट अलॻि आहे, इंजीनियर जो रेट अलॻि आहे, लोकल पीपल्स पार्टी जे अॻुवाण जो रेट अलॻि आहे। माना जॾहिं तरक़ियाती कमनि में 50 खां 60% रिश्वत जो रेट हुजे त बाक़ी तरक़ियाती कम कहिड़ा थींदा। अलाह अलाह करे सिंध वासियुनि जी माना दुआउनि सां जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत खे हिकिड़ो ख़्यालु आयो त सखर खां हैदराबाद ताईं जेको 306 किलोमीटर जेको रोड आहे, इहो माना मोटरवे ठहे ऐं सिंध जा माण्हू को सुख जो साह खणी सघनि, ऐं उहा रक़म जॾहिं
DCs जे अकाउंट में लैंड खे अक्वायर करण लाइ ज़मीन खे वठण लाइ मुंतकिल कई वई त हिते असांखे अरबे रुपयनि जा खाट नज़र अचनि था। हिकिड़ी शइ जी वज़ाहत ज़रूरी आहे त डिप्टी कमिश्नर चाहे उहो पंजाब सां तालुक़ु रखंदड़ हुजे, उहो DMG ग्रुप जेके हाणे PAS ग्रुप थो चयो वञे उहो हुजे, XPCS हुजे, या ॿियो को चोर दरवाज़े मां आयल डिप्टी कमिश्नर हुजे या कमिश्नर हुजे, सिंध में मुकमल तौर ते माना बादशाहत न पर हिकिड़ी शहनशाहियत आहे। सूबे लेवल ते शहनशाहियत आहे ऐं हर ज़िले लेवल ते हिकिड़ी आज़ादु शहनशाहियत आहे जितां जे MPA MNA मिनिस्टर ऐं उतां जे चूंडियल नुमाइंदे उनजो तालुक़ु बि पीपल्स पार्टी सां आहे। उन्हनि जे चवण खां सवाइ का बि बदिली मुक़ररी नथी थिए। DC उहे मुक़ररु कराइनि था, SSP उहे मुक़ररु कराइनि था, DC मुक़ररु थियण खां पहिरीं पैसा ॾेई थो अचे, हर महीने पहुचाए थो पैसा। साॻियो तरीक़ो SSPs जो बि आहे त उहे पैसा ॾेई, इहो हिकिड़ो ओपन सीक्रेट आहे त SSP ज़िले में पैसा ॾेई मुक़ररु थिए थो, भोतार जी ख़ुशनूदी हासिलु करे थो, उन्हनि जा किचन हलाए थो। त इहो मुमकिन ई कोन्हे त डिप्टी कमिश्नरनि पंहिंजे लेवल ते एॾी वॾी करप्शन कई हुजे। इन में जेका हिकिड़ी सियासी जेको फैमिली आहे, ख़ानदान आहे, हाला जो मटियारी जो, उन जा ॾाढो वांगरियूं खजनि थियूं। उन्हनि जे कोऑर्डिनेटर बेल बिफोर अरेस्ट कराई आहे। नौशर फेरोज़ जो जेको DC आहे ताशफीन आलम साहब, उहो त ख़ैरनि सां फ़रार थी वियो। जॾहिं फ़रार थी ॿिए मुल्क में पहुतो त पोइ सिंध गवर्नमेंट माना उन मां निंड मां उथी आहे। जेकॾहिं अच्छा उन में बि हिकिड़ो जेको नौशर फेरोज़ ऐं नवाब शाह जो हिकिड़ो पावरफुल सियासतदान आहे जेको लॉ मिनिस्टर बि रही चुको आहे, उन ॾे आङुरियूं खजनि थियूं। जेकॾहिं सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत इन में मुख़लिस आहे त उहा कमेटियुनि मथां कमेटियूं न ठाहे। होम सेक्रेटरी साहब सुठो ऑफिसर हूंदो पर उनखे कहिड़ी ख़बर त इन्वेस्टिगेशन कीअं थींदी आहे। चेयरमैन मोहम्मद नवाज़ शेख साहब बि ॿिए सर्विस ग्रुप जो आहे, उनजो इन्वेस्टिगेशन सां को तालुक़ु कोन्हे को। त जेकॾहिं सिंध हुकूमत माना जेकॾहिं सिंसियर आहे, पीपल्स पार्टी सिंसियर आहे त हिन करप्शन खे सही तरीक़े सां इन्वेस्टिगेट कयो वञे ऐं जेके जिन करप्शन कई आहे उहे कैफ़रे किरदार ताईं पहुचनि त उन्हनि खे पाण वफ़ाक़ी हुकूमत खां इहो मुतालबो करणु घुरिजे त नैब या FIA जी हिकिड़ी स्पेशल कमेटी जेका सिंध खां ॿाहिरि हुजे, पिंडी इस्लामाबाद जी हुजे या लाहौर जी हिकिड़ी स्पेशल कमेटी हुजे जेका हिन सॼे 7 ज़िलनि जी जांच करे त इहा करप्शन किथे किथे थी आहे। असांखे इतला इहे मिलनि था त ॿियनि ज़िलनि में बि अहिड़े क़िस्म जा इन बजट खे खाट लॻाइनि। तारीख़ में करप्शन थींदी हूंदी पर जहिड़े क़िस्म जी हींअर माना करप्शन थी आहे, उघाड़ी करप्शन थी आहे त उन में सियासी हथनि जो सियासी जेके फैमिलीज़ आहिनि, सियासी जेके ख़ानदान आहिनि, उन्हनि खे रूल आउट नथो करे सघे त उन्हनि जी इन्वॉल्वमेंट खां सवाइ एॾी वॾी करप्शन थी हुजे। तंहिंजे करे जेसि ताईं नैब ऐं FIA सो बि सिंध खां ॿाहिरि, छो जो सिंध में बि जेको नैब ऐं FIA उन लाइ ज़रियनि जो इहो चवणु आहे त उहे बि माना हींअर जेके आहिनि से हिन गवर्नमेंट जा रखरायल आहिनि, ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जा रखरायल आहिनि। जॾहिं खां इमरान ख़ान पियो आहे त फेडरल गवर्नमेंट में पीपल्स पार्टी खे हिसो मिलियो आहे त हितां जी चयो वञे थो त नैब ऐं FIA बि कंप्रोमाइज़ड आहे। तंहिंजे करे हिकिड़ी स्पेशल टीम अचणु घुरिजे, नैब खे ॾियनि या FIA खे ॾियनि, छो जो बुनियादी तौर ते हे बैंकिंग फ्रॉड आहे, बैंकिंग ऑफेंस आहे, त इन जे करे इहा जुरिसडिक्शन बि FIA जी आहे। हिन महिल ताईं 7 कमेटियूं ठही चुकियूं आहिनि। तव्हां बि हिते आहियो, असां बि हिते आहियूं, साल गुज़री वेंदो हिन जो को बि नतीजो न निकिरंदो जेसि ताईं FIA नैब हिन जी इम्पार्शल इंक्वायरी इन्वेस्टिगेशन नथी करे। सही इम्तियाज़ साहब। सगीर, ही जेको मटियारी वारे मामले ते पाण उन ॾींहुं डिस्कशन कईसीं, तफ़सीली कईसीं, अॼु बि उन ते ॻाल्हायूं था, पर ही नौशर फिरोज़ जो नओं मामिलो साम्हूं आयो आहे। DC साहब खे रुपोश करार ॾिनो वियो आहे, उन खां अॻु बि केतिरा ई ॾींहं ऑफिस न पियो अचे। हाणे जेकी रिपोर्ट आई आहे, जेकी कमेटी जोड़ी वई आहे, ज़रिया छा था चवनि, उन कमेटी कहिड़ी रिपोर्ट ॾिनी आहे ऐं केतिरियूं कमेटीज़ हिन वक़्तु सिंध में जांच करे रहियूं? वॾी महिरबानी। असलम मटियारी ज़िले में जेका फैक्ट फाइंडिंग कमेटी जुड़ी हुई, उन कमेटी जी रोशनी में सॼी कार्रवाई थी। DC जेको आहे राशिद अदनान उहो गिरफ़्तार थियो। उनखां पोइ हिकिड़ी 18 नवंबर ते हिकिड़ी कमेटी ठाही वई। चीफ सेक्रेटरी सिंध जेको आहे सोहेल राजपूत, उन हिकिड़ी 18 नवंबर ते कमेटी ठाही ऐं उनखे जांच जो हुकुम ॾिनो वियो। फैक्ट फाइंडिंग कमेटी में स्पेशल सेक्रेटरी बल्दियात, उनजो नालो नूर मोहम्मद समो ऐं उनखां अलावा अताउल्ला शाह एडिशनल सेक्रेटरी सोशल वेलफेयर। इन फैक्ट फाइंडिंग जेका उहा कमेटी जोड़ी, उन कमेटी इहा रिपोर्ट ॾिनी त नौशर फिरोज़ ज़िले में बि जेके आहिनि उहे ग़लति तरीक़े सां जेके आहिनि उहे अदायगियूं थियूं आहिनि। उन में डिप्टी कमिश्नर जेको आहे इन में मुलविस आहे। उनखां अलावा ताशफीन आलम 18 तारीख़ ते इहे कमेटी जो ॿुधी करे ताशफीन आलम जेको आहे उहो ऑफिस अचणु छॾे ॾिनो, गाइबु थी वियो, ड्यूटी ते मंज़र आम त सॼो गाइबु थी वियो। इतला इहे आहिनि त हू हाणे दुबई जेको आहे हलियो वियो आहे।
त इहे उन कमेटी में NHA तरफ़ां इन ज़मीन जी ख़रीदारी लाइ 3 अरब रुपयनि खां वधीक जेका उहा रक़म ॾिनी वई। उनखां अलावा जॾहिं ही जांच कमेटी अञा रिपोर्ट ॾिनी चीफ सेक्रेटरी खे काल, त उन में इहा तस्दीक कई वई आहे त ताशमीन आलम जेको आहे इन अदायगियुनि में गैर क़ानूनी कानून जे ख़िलाफ़ जेके आहिनि उहे अदायगियूं कयूं वयूं आहिनि, जंहिंखां पोइ काल हिकु वधीक कमेटी ठाही वई आहे। उनखां अलावा उन कमेटी में जेके आहिनि उहे ॿिया बि ऑफिसर रखिया विया आहिनि। 3 रुकनी इहा कमेटी आहे। काल उन्हनि जांच जेका उहा शुरू करे छॾी आहे। लेबर खाते जे DG सजाद हैदर जी सरबराही में इहा कमेटी ठाही वई आहे। उनखां अॻु मां तव्हांखे ॿुधायां त इन खां पोइ वरी नवाब शाह अचे थो, ऐं उन खैरपुर अचे थो, जामशोर अचे थो। मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि, उन्हनि ज़िलनि में जेका आहिनि मोटरवे M6 जे लाइ ज़मीन जी ख़रीदारी लाइ NHA पारां उन्हनि खे पैसा ॾिना विया आहिनि। पर इहे 2 ज़िलनि में जेके आहिनि उहे स्कैंडल ज़ाहिर थी चुका आहिनि। ऐं मटियारी ज़िले जी बि जेका उहा जांच हलंदड़ आहे। वरी काल जेको आहे पहिरीं हिन जी फैक्ट फाइंडिंग कमेटी जोड़ी वई शमीर भुट्टो ऐं नज़ीर कुरैशी जी सरबराही में। उन कमेटी खां पोइ वरी ॿियूं जेके 2 कमेटियूं ठाही वयूं। हिकिड़ी घरू खाते जे सेक्रेटरी सईद अहमद मंगड़ेजी जी सरबराही में कमेटी ठाही वई। ॿियो वरी GIT नवाज़ शेख जी सरबराही में। हाणे वरी नवाज़ शेख वरी ॿी अलॻि सां हिकिड़ी कमेटी ठाही आहे CIT। त उन में जेके आहिनि 2 ऑफिसर जेके आहिनि उहे शामिल आहिनि एंटी करप्शन जा। उन में जेके आहिनि मोहसिन मेमून, नवाज़ पंवर, रिज़वान। उन CIT में हाणे उहे वरी अलॻि सां मटियारी में जेका FIR थी आहे उनजी इन्वेस्टिगेशन कंदा त इन में कहिड़ियूं धुरियूं मुलविस आहिनि। इन खां अलावा हिन 2 स्कैंडल्स में जेके आहिनि NHA अलॻि सां पंहिंजी जांच शुरू कई आहे त इहा रक़म जेका आहे इहे इस्तेमालु ईअं छो कई वई, करप्शन छो थी आहे, NHA जे ऑफिसरनि जो इन में कहिड़ो किरदारु आहे। छो जो मां उन ॾींहुं तव्हांखे ॿुधाए चुकियो हुउमि त NHA जो हिकिड़ो डायरेक्टर जेको ठेकेदार आहे रहमतुल्लाह सोलंकी, उहो बि उन मीटिंगनि में वेंदो हुयो। इहो स्टेटमेंट उन्हनि माण्हुनि जी आई आहे त NHA जो बि इन में किरदारु जेको आहे उहो नज़र अचे थो। सिंध बैंक हमेशह जेको आहे उन्हनि जा बि स्कैंडल साम्हूं ईंदा रहिया आहिनि। ऐं अॼु बि जेको आहे सिंध बैंक जे अमलदारनि खे जांच हेठि आंदो वियो आहे। उन्हनि खे बि मुअतल कयो वियो आहे जेके इन में मुलविस आहिनि। ऐं सिंध बैंक जे अख़्तियारनि उन बि जेका आहे आला सतह हिकिड़ी जांच कमेटी ठाही वई आहे। सो मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ रुखनि सां जेको आहे उन्हनि जी जांच कई। मुख़्तलिफ़ रुखनि सां तव्हां ठीकु था चओ। NHA जा ऑफिसर बि मैदान ते लथल आहिनि, उहे बि इंक्वायरीज़ करे रहिया आहिनि। आबादगारनि वटि पाण वञी रहिया आहिनि, ज़रिया असांखे इहो था ॿुधाइनि। काज़ी ज़ुल्फ़कार नौशर फिरोज़ जो ही नओं स्कैंडल साम्हूं आयो आहे। DC जे बारे में ॿुधाईंदव केतिरनि ॾींहंनि खां उहो ऑफिस मां गायब हो, केतिरा किलोमीटर या जीअं मटियारीअ में पटी अचे थी 70 किलोमीटर आहे, त नौशर फिरोज़ जी कहिड़ी हद खां इहा गुज़रणी हुई मोटरवे जंहिंजी ख़रीदो फ़रोख़्त ज़मीनुनि जे लाइ ही मामिलो साम्हूं आयो आहे। ऐं हिन समूरी सूरत हाल में हिन वक़्तु ताईं उते इहे बि इतला मिलनि था त खोड़ सारियूं कमिटीज़ ऐं उते पहुतल आहिनि, जांच ऑफिसर पहुतल आहिनि। तव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? बिल्कुलु जीअं मटियारी जो स्कैंडल तव्हां डिस्कस कयो, ईअं नौशर फिरोज़ जो बि तक़रीबन 100 किलोमीटरनि खां वधीक ही एरिया आहे जेको रसूलाबाद खां नौशर फिरोज़ जी हद शुरू थिए थी ऐं इहा शाहपुर जहानिया ताईं वञे थी पई। अहिड़ी तरह जेके 4 इंटरचेंज आहिनि मोटरवे जूं, उन खां सवाइ जेको जिथां मोटरवे गुज़रे थो पियो उहे जेके ज़मीनूं हुयूं जेके आबादगारनि जूं, नंढनि ज़मीनदारनि जूं, उहे हिन में अचनि थियूं। जीअं तव्हां ॿुधो त 3 अरब 61 करोड़ रुपया तक़रीबन आहिनि, उन खां कुझु वधीक आहिनि। उहे जेके पैसा हुआ उहे NHA पारां डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ जे हवाले कया विया हुआ। 18 बिल्कुलु जेके गुज़री उन खां पहिरियों ही सभु मामला हुआ। 72 शख़्सियत नौशर फिरोज़ ऐं नवाब शाह जी जेको कानून जो वज़ीर बि रही चुको आहे, उन खां सवाइ रहमतुल्लाह सोलंकी जेको ठेकेदार बि आहे, उनजो नालो बि साम्हूं थो अचे। ज़रिया इहो ॿुधाइनि था पिया त जंहिं डिप्टी कमिश्नर वटि ही सभु मामला पहुता ऐं चेक जारी करण जा मामला जंहिं हुन वटि पहुता त सिंध बैंक मां जेको चेक बुक आहे हिकिड़ो स्पेशल उते अकाउंट जेको खुलियल हो, उन चेक बुक उन ॾींहुं घुरायो वियो हाउस ते ऐं उहे चेक उते जारी कया विया हुआ। आबादगारनि वटि कुझु चेक पहुता आहिनि जिन जी जांच भले थी पई। नौशर फिरोज़ जेका कमेटी पहुती आहे उन कमेटी रूम में ADC 1 ADC 2 उन खां सवाइ SC आहे मुख़्तियारकार ऐं जेके ॿिए माण्हू उन्हनि खां इब्तिदाई जांच करणु शुरू कई आहे। ॿिए मरहले में जेके आबादगार जूं ज़मीनूं अचनि थियूं पई मोटरवे में, उन्हनि खां बि जांच थींदी। पर हाणे हिते वॾी ॻाल्हि इहा आहे त जीअं इमदाद साहिबु ॻाल्हि कई त इहो मुमकिन ई कोन्हे को त हीअ हेॾी वॾी करप्शन जेकी आहे उहा डिप्टी कमिश्नर को अकेलो करे सघे। डिप्टी कमिश्नर जेको 18 ग्रेड जो ऑफिसर आहे, पहिरियों हिते असिस्टेंट कमिश्नर हो मोरे में, उन खां पोइ वरी ADC 1 थियो,
नौशरो फिरोज में उते ई हिनखे डिप्टी कमिश्नर बनाए वियो, उहो बि सियासी आशीर्वाद सां थियो हो। हाणे इहा सूरत हाल आहे त उहो पोइ जुमे खां वठी जुमे जी को निमाज़ खां पोइ उतां घर खां निकितल आहे। हुनजे जेके सोशल मीडिया जा अकाउंट आहिनि, व्हाट्सअप आहे, उन खां सवाइ मोबाइल आहे, उहा लगातार बंदि आहे। ज़रिया इहो ॿुधाइनि था पिया त निकिरण खां पहिरियों डिप्टी कमिश्नर पंहिंजे हाउस मां जेके ज़रूरी शयूं हुयूं, जेके घर जे इस्तेमालु थींदड़ शयूं हुयूं, उहे बि कंहिं गाॾीअ में विझराए उतां खणी वियो आहे ऐं पाण जेको सरकारी गाॾी आहे उते छॾे प्राइवेट गाॾी में उतां रवानो थियो आहे। मुख़्तलिफ़ अफ़वाह हिते गश्त कनि था पिया। के ज़रिया ॿुधाइनि था पिया त दुबई लाइ रवाना थी विया आहिनि, के ज़रिया ॿुधाइनि था पिया त ज़मानत कराइण लाइ ही केपी में किथे मौजूदु आहिनि, जिथे हाई कोर्ट मां ज़मानत कराए अचे हिन सॼे मामले खे फेस कंदा। छाकाणि त हेॾी वॾी करप्शन डिप्टी कमिश्नर जे अकेले ॻीचीअ में नथी विझी सघिजे। हिन में जेके सियासी ख़ानदान आहिनि, जेके एसपी खां वठी एसएचओ ताईं, डीसी खां वठी तपेदार ताईं माण्हू मुक़ररु कराईंदा आहिनि, उहे सिधी तरह मुलविस आहिनि। इन में को बि शक कोन्हे को। ऐं हीउ जेको मामिलो आहे, जीअं तव्हां मटियारी में ॾिठो त उते जॾहिं डिप्टी कमिश्नर गिरफ़्तार थियो त सभु राज़ उते फाटण शुरू थी विया। उते जा जेके सियासी घराना आहिनि उहे पाण खे मुलविस थींदे नज़र आया। हिते बिल्कुलु ईअं आहे, पर सूरत हाल हिते असलम्बा थोरी मुख़्तलिफ़ थी लॻे, छाकाणि त उते डिप्टी कमिश्नर मटियारी में गिरफ़्तार थी वियो, हिते डिप्टी कमिश्नर खे भॼायो वियो। हा, इहो कोन चवंदुसि त गुम थी वियो, रुपो थी वियो, पर हुनखे मौक़ो फराहम कयो वियो। हुनखे ख़बर पई त जुमे जे ॾींहुं सॼो मामिलो थियणो आहे। सही था चओ तव्हां, इंतहाई अहम ॻाल्हि आहे त हुनखे फरार कराए वियो। कमिश्नर खां सवाइ ज़िलो हले थो पियो, ज़िलो 5 ॾींहंनि खां डिप्टी कमिश्नर खां सवाइ त चोले ते ॿी का अञा पोस्टिंग न थी आहे। अॼु ही जेको इंक्वायरी वारो सिलसिलो शुरू थियो आहे, कमेटियुनि मथां कमेटियूं ठहंदियूं पयूं, पर लाभ तॾहिं मिलंदो जॾहिं हिन जी का अणधुरी जांच थींदी। जीअं इमदाद साहिब चयो त FIA जी जांच करे उन खां सवाइ ॿिए जेके एजेंसियूं आहिनि उहे हिते अचनि, CM जी इंस्पेक्शन टीम जेकी जांच कंदी, उहो तव्हां पाण असीं सभु सम्झूं था। जी जी, सही था चओ काई साहब। अल्ताफ़, मटियारी वारे मामले जी जांच किथे पहुती आहे हाणे? उन खां पोइ जांच कमेटीज़ बि इहो बि इतला आहिनि त घरू खाते जी कमेटीज़ बि उते पहुती आहे, ऐं जेके ड्राइवरनि इंकशाफ़ कया आहिनि उन खां पोइ वधीक छा इंकशाफ़ थिया आहिनि ऐं इंक्वायरी किथे पहुती आहे हिन सॼे मामले जी? जी असलम भाउ, बिल्कुलु ही जेका इब्तिदाई तौर ते फैक्ट एंड फाइंडिंग कमेटी ठही, उन खां पोइ 2 कमेटियूं ॿियूं ठहियूं, जेका JIT ऐं CIT। CIT में एंटी करप्शन जा ऑफिसर हुयो शामिल हुया, जॾहिं त JIT जो हेड चेयरमैन एंटी करप्शन हुयो। उन खां पोइ चौथी कमेटी जेका होम सेक्रेटरी सईद अहमद मंगलोजे जे अॻुवाणी में सरबराही में उहा ठही आहे, उहा अॼु मटियारी में बि पहुतल आहे। मटियारी में जेके तपेदार आहिनि, मुख़्तियारकार आहिनि, रेवेन्यू जो अमलो आहे, DC ऑफिस जो अमलो आहे, असिस्टेंट कमिश्नर जेको मुतल थियल आहे लैंड एक्विज़िशन ऑफिसर, उनजे ऑफिस जो अमलो आहे, उन्हनि सभिनी खे घुराए वियो। उन सां गॾोगॾु जेका अहम ॻाल्हि आहे त ज़मीन जे ख़रीदारीअ मद में जिन माण्हुनि खे रक़म मिली आहे या जेको रिकॉर्ड हथ आयो आहे, उन्हनि खातेदारनि खे बि घुरायो वियो आहे, उन्हनि जा बयान रिकॉर्ड कया पिया वञनि। हिन वक़्तु बि उहा कमेटी उते मौजूदु आहे। DC हाउस में जेका आहे कैंप कई वई आहे। पाण ज़िक्र कयो त डिप्टी कमिश्नर त गिरफ़्तार आहे, मगर लैंड एक्विज़िशन ऑफिसर जेको बेल बिफोर अरेस्ट ते हो, जंहिं सिंध हाई कोर्ट मां हिफ़ाज़त जी ज़मानत कराए छॾी हुई, उनजो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। विदिन 7 डेज़ हुनखे ट्रायल कोर्ट में पेश थियणो हो, मगर हिन महिल ताईं हुनजो को अतो पतो न आहे, उहो ज़ाहिर न थियो आहे। उन खां अलावा जेको आख़िरी जवाबदार हुयो FIR में नामज़द सिंध बैंक जो एरिया मैनेजर जेको ताबिश शाह, उन बि कल्ह पंहिंजी जेको आहे गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत सिंध हाई कोर्ट मां जेको आहे 70 बेंच हैदराबाद मां मंज़ूर कराए वरिती आहे। उन खां पोइ हू पंहिंजो एंटी करप्शन में पेश थियो, हुन पंहिंजी स्टेटमेंट बि ॾिनी आहे। हुनजो चवणु आहे त जेको आहे सो मुंहिंजो हिन शइ सां तालुक़ न आहे, ऐं एरिया मैनेजर या जेतोणीकि बैंक जो जेको ब्रांच मैनेजर आहे उहो ॿियो आहे। उन ॾींहं ते जीअं ई फैक्ट फाइंडिंग कमेटी आई त उनजे इतलाह ते आउं उते पहुतो, जंहिं करे मुंहिंजो नालो ॾिनो आहे। मुंहिंजो हिन शइ सां परे परे ताईं बि वास्तो न आहे। उन खां अलावा जेका नेशनल हाईवे अथॉरिटी पारां कमेटी जोड़ी वई, जेका हेडक्वार्टर मां इस्लामाबाद मां 2 जनरल मैनेजर हिते पहुतल हुया, जिन तफ़सीली जांच कई, जंहिंमें रसूल बख्श मल्ला हो, अतहर अदनान हुयो, 2 ऑफिसर ज़िम्मेवार ऑफिसर हुया जेके इन सां लाॻापियल हो। उन्हनि अॼु जांच मुकमिल करे वरिती आहे। अॼु पोइ मटियारी में मौजूदु हुआ। मुंहिंजी रसूल बख्श मल्ला सां ॻाल्हि ॿोल थी, जेको हुन जांच कमेटी जो अॻुवान हुयो जेको नेशनल हाईवे अथॉरिटी जो, उन जो इहा एतिराफ़ कयो त मुंहिंजी ज़िंदगी में हिन क़िस्म जी करप्शन, हेॾी बदतरीन करप्शन, जिते सरकारी अकाउंट जो ईअं सत्यानाश कयो वियो हुजे, ईअं मूं कॾहिं बि पंहिंजी तारीख़ में न ॾिठो आहे। हुन इन ॻाल्हि जी बि तस्दीक कई ऐं एतिराफ़ बि कयो त जेको आहे सो असां वधीक फर्दर इंक्वायरी लाइ नैब ऐं FIA खे लिखी रहिया आहियूं त हिन जी जेका आहे सा इंक्वायरी कई वञे। हिन ॿुधायो त
जेके 408 के चेक आहिनि जंहिंजे सूरत में ही रक़म 2 अरब 15 करोड़ जे लॻभॻि कढाई वई आहे। उन में 90 चेक जेके आहिनि उहे बि जेतोणीकि ओपन चेक आहिनि, मगर उहे उन्हनि ज़मींदारनि ताईं पहुता आहिनि जिन खां ज़मीन ख़रीद कई वई आहे। बाक़ी जेके 300 समथिंग जेके चेक आहिनि उहे तव्हां सिधा जेके आहिनि करप्शन जे वर चढ़ी विया आहिनि। उहे जेके 90 चेक हू ॿुधाए थो उनजो अमाउंट 40-50 करोड़ जे लॻभॻि थिए थो, जेको उते पहुतो आहे त घणनि ताईं पहुतो आहे। हालांकि उहो बि उन में बि कानूनी घुर्जूं पूरियूं न कयूं वयूं आहिनि, गैर मक़सद उन में बि का उहे बि ओपन चेक आहिनि, पर उहे माण्हू मौजूदु आहिनि जेके ॿुधाइनि था त जेको आहे तो असांखे ज़मीन जे विकिरे जे मद में ही अमाउंट मिलियो आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी जेको वधीक हुनजे रिमांड में 3 ॾींहंनि जी वाद कई वई, उनखे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। उनजा जेके ड्राइवर गनमैन गिरफ़्तार आहिनि 8 माण्हुनि जो तइदाद आहे, जेतोणीकि उन्हनि जा नाला FIR में न आहिनि, पर उहे 8 माण्हू गिरफ़्तार आहिनि। उन्हनि उते अहम इंकशाफ कया आहिनि ऐं जेके एंटी करप्शन जा ज़िम्मेवार ज़रिया आहिनि उहे ॿुधाइनि था त जेके गार्ड ऐं पुलिस गार्ड आहिनि, उहे पुलिस खाते जा गार्ड आहिनि, उहे ऐं जेके ड्राइवर आहिनि उन्हनि इहो एतिराफ़ कयो आहे त जेको आहे सरकारी प्रोटोकॉल में डिप्टी कमिश्नर जी गाॾी संदसि अबाणे ॻोठ पंजाब रवानी थी हुई, जंहिंमें चयो पियो वञे त उन में उहा रक़म हुनजे अबाणे ॻोठ मुंतक़िल कई वई। इहा शइ जांच दौरान इहा तस्दीक थी चुकी आहे त बिना डीसीअ जी सरकारी गाॾी सरकारी प्रोटोकॉल में पंजाब वई आहे। डीसी न आहे, प्रोटोकॉल में गाॾियूं वञनि थियूं। जी हा, वॾो सवाल आहे त हाणे डीसी खां सवाइ उहा गाॾी पंजाब छो वई, सरकारी प्रोटोकॉल छो वियो, उहो सवाल जवाब यकीनन डीसी खां एंटी करप्शन वरितो हूंदो ऐं इम्कान आहे त सुभाणे जॾहिं रिमांड पूरो थींदो त जेको बयान आहे उहो थी सघे थो कोर्ट में पेश कयो। बिल्कुलु अल्ताफ़, ॻाल्हि ॿोल पाण जारी रखूं था। इमदाद साहब, अल्ताफ़ मेमण बि इन शइ जी तस्दीक करे रहियो आहे त NH ऑफिसर सां हुनजी ॻाल्हि ॿोल थी आहे। NH ऑफिसर बि तस्दीक करे पियो त हाणे हू नेब ऐं FIA तरफ़ वञी रहिया आहिनि। तव्हां छा था सम्झो केॾे वॾे पैमाने ते हिन मामले जी इंक्वायरी थियणु घुरिजे? ऐं इन सां गॾोगॾु डिप्टी कमिश्नर्स ते या ऑफिसर्स ते असां ॻाल्हि ॿोल कयूं, केतिरा उनखे ठठ ठांगर हूंदा आहिनि, पघारूं हूंदियूं आहिनि, उन बावजूद बि हिन सिस्टम खे एॾो मज़ाक बणायो थो वञे, इनखे कीअं था ॾिसो? असम साहब, मां पहिरीं अर्ज़ु कयो त बिल्कुलु FIA खां या नेब खां का स्पेशल टीम सुठनि ऑफिसरनि जी ठहणु घुरिजे, जंहिंमें भली ॿियूं एजेंसियूं बि शामिलु कजनि। भली हिकिड़ो सुठो ऑफिसर सिंध जे एंटी करप्शन जो बि हुजे, ॿी एजेंसियुनि जो ऑफिसर्स बि हुजनि, जेके हिन जी वसील बुनियाद जेका आहे सा तहक़ीक़ात कनि। तव्हां जेका ॻाल्हि कई त डिप्टी कमिश्नर खे एतिरा पघार सुठी मिले थी, एतिरा उन्हनि जा पर्क्स हुजनि था, प्रिविलेजिस हुजनि था, उन बावजूदु करप्शन थिए थी, त मां पंहिंजी ॻाल्हि इहा ॿीहर माना दोहिराईंदुसि त इहो हिकिड़ो ओपन सीक्रेट आहे त जेके बि सिंध में ज़िले लेवल ते, डिवीज़न लेवल ते या मथी लेवल ते जेके बि पोस्टिंग्स थियनि थियूं त उहे ऑफिसर 99% 1% शायदि ईअं थींदो हुजे, उहे मुख़्तलिफ़ सियासी माण्हुनि खे इंटरव्यू ॾेई उन्हनि जी रज़ामंदी हासिलु करण खां पोइ ऐं ज़िले जे भोतार खे MPA MNA खे राज़ी करण खां पोइ 2-3 करोड़ रुपया ॾेई उन्हनि जूं पोस्टिंगूं थियनि थियूं ऐं उन्हनि डिप्टी कमिश्नर्स खे ऐं SSPs खे हर महीने बाक़ाइदा मुख़्तलिफ़ फैमिलीज़, सियासी फैमिलीज़ जा किचन बि हलाइणा पवनि था ऐं उन्हनि खे पैसा बि ॾियणा पवनि था भत्ते जी सूरत में। जॾहिं तव्हां ऑफिसरनि खे पैसा वठी मुक़ररु कंदो, उनखां पोइ उन्हनि खे महीने ते उन्हनि जूं फटींगूं हूंदियूं, महीने ते उन्हनि खे माना भत्तो बि ॾियणो हूंदो, त पोइ ऑफिसर तिरनि जो तेल तिरनि मां ई कढंदो। तंहिंजे करे जेसि ताईं इहो सिस्टम, गंदो सिस्टम जेको सिंध में राइज आहे, जेको कराची में सिस्टम जे नाले सां आहे त ॿियनि ज़िलनि में कंहिं ॿिए नाले सां आहे, इहो सिस्टम ख़तमु नथो थिए, मेरिट ते ऑफिसरनि जूं मुक़ररियूं नथियूं थियनि ऐं IG खे बिल्कुलु आज़ादु नथो कयो वञे, चीफ सेक्रेटरी खे मुकमल तौर ते आज़ादु नथो कयो वञे, ब्यूरोक्रेसी खे पुलिस खे आज़ादु नथो कयो वञे। इन सॼे मामले जी इंक्वायरी जी ज़रूरत आहे, इन सिस्टम जी बि इंक्वायरी जी ज़रूरत आहे त हे जेको सिस्टम हली रहियो आहे, बिल्कुलु हिकिड़ी इन्वेस्टिगेशन जी ज़रूरत आहे, उन लाइ हिकिड़ी सियासी विल जी ज़रूरत आहे सभ खां पहिरीं, जेका असांखे बदकिस्मतीअ सां सिंध हुकूमत में ऐं पीपल्स पार्टी में नज़र नथी अचे, छो जो ही सभु उन सिस्टम जा ऐं इन ग़लति कारुनि जा बेनिफिशरी आहिनि। हींअर जेके बि नाला अचनि था उहे पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि जा, मिनिस्टरनि जा था अचनि या उन्हनि सियासी अॻुवाणनि जा नाला था अचनि जेके कंहिं न कंहिं ज़िले जा सरबराह ऐं कंहिं न कंहिं वॾे हाउस सां एसोसिएटेड आहिनि। बिल्कुलु सही था चओ इमदाद साहब। इमदाद साहब, हिन सां गॾु ई सवाल कजे त पोइ हाणे मोटरवे जो जीअं मामिलो आहे, इन जो मुस्तक़बिल ही समूरा जेके असांजी स्कीमुनि जा मामला, हेॾा वॾा इहे करप्शन थिए थी त पोइ ही पासो किथे वञी बीहंदो असांजो?
असलम साईं, ख़ुदा करे त ईअं न थिए त सिंध जे माण्हुनि जूं घणिनि दुआउनि खां पोइ, घणिनि कोशिशुनि खां पोइ, तव्हांजे असांजे सहाफ़िन जे आवाज़ उथाइण खां पोइ, सोशल जेके एक्टिविस्ट आहिनि, सिविल सोसाइटी आहे, उनजी आवाज़ उथाइण खां पोइ जॾहिं हिकिड़ो देरीना जेको मसइलो हो, जेका हिकिड़ी वॾी तकलीफ़ आहे, तव्हां कराची खां हैदराबाद आसानी सां पहुची वियो, जेकॾहिं हैदराबाद खां सक्कर बीठो त तव्हांजी हालत ख़राबु थी वेंदी। उहो जॾहिं देरीना मसइलो हल थियणु वञे पियो त अहिड़े क़िस्म जी उघाड़ी करप्शन, ऑफिसरनि जी जेका बुख आहे उहा ख़तमु नथी थिए, असांजे सियासतदाननि जी बुख ख़तमु नथी थिए, त ख़ुदा ख़ासिता जेकॾहिं इहो मनसूबो हिननि जे करप्शन जे वर चढ़ी वियो ऐं 5, 10, 20 साल ॿिया जेकॾहिं पोइते थी वियो त उनजो अल्टीमेटली सफ़र जेको आहे सो आम माण्हू कंदो, आम सिंधी माण्हू कंदो। छो जो हीअ जेके बि सियासतदान आहिनि या जेके बि ब्यूरोक्रेसी आहे, इन्हनि सभिनी जूं कैनेडा, अमेरिका ऐं लंडन जूं वीज़ाऊं वरितल आहिनि। हीअ सिर्फ़ु हिते बेलो कमाइण था अचनि ऐं हितां पंहिंजा पैसा खणी जॾहिं बि हिननि ते बुरो वक़्तु ईंदो ईअं ई भॼी वेंदा जीअं ताशफीन आलम साहब जेको आहे सो बैग खणी हितां फ़रार थी वियो। तंहिंजे करे हितां जे माण्हुनि खे सुजाॻ थियणु घुरिजे, पंहिंजी क़यादत ते बिल्कुलु ज़ोर विझणु घुरिजे त अहिड़े क़िस्म जी उघाड़ी करप्शन कंदड़ जेकॾहिं ऑफिसर हुजे या सियासतदान हुजे उनखे कॾहिं बि बख़्श न कयो वेंदो। ऐं जॾहिं वोट अचे त वोट ॾियण महिल अहिड़नि किरदारनि खे हू माना थुॾे छॾे। बिल्कुलु सगीर, छा थो लॻे तव्हांखे? तव्हां सेक्रेटरीट बि ॾिसो पिया, इन समूरी इंक्वायरी कमेटीज़ खे बि ॾिसो था, त हाणे मामिलो सिंध हुकूमत ते ई सभु कमेटीज़ बि ठाहे छॾियूं आहिनि। मामिलो कहिड़े तरफ़ वेंदे तव्हांखे नज़र अचे थो त मामले जो हल निकिरंदो, सज़ाऊं इन्हनि माण्हुनि खे ईंदे नज़र अचनि थियूं, या ही मामिलो ले मिट थींदे नज़र अचे थो? सिंध में हिकु पासे ॿोॾ वारी सूरत हाल आहे, माण्हू बेघर थियल आहिनि, 1.5 करोड़ माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि, त ॿिए पासे वरी ही हेॾी वॾी करप्शन थिए थी। ॾिठो वञे सिंध हुकूमत वटि एतिरा पैसा बि कोन हुया, ॿोॾ वारी सूरत हाल आहे। ऐं ॿोॾ वारी सूरत हाल में हू आलमी जेके फंड्स वारा इदारा आहिनि या वर्ल्ड बैंक आहे या ॿिया जेके डोनर्स आहिनि उन्हनि ॾे ॾिसनि पिया, त उहे डोनर्स जेके आहिनि हाणे हिननि ते कीअं एतमाद कंदा, इहो हिकिड़ो वॾो अहम मसइलो पैदा थियणु वञे पियो सिंध में। छाकाणि जो हिननि खे 330 अरब रुपया ॿोॾ मुतासिरनि जी बहाली जे लाइ जेके आहिनि उहे घुरिबल आहिनि। त सिंध में हूअं त जेको तव्हां सुवालु कयो हुनजो आउं जवाबु ॾींदुसि त एंटी करप्शन वटि प्ली बार्गिन जो को बि कानून न आहे त हीअ जेका उहा रक़म रिकवर थी सघे। एंटी करप्शन मूंखे जेका ज़रियनि खां ॼाण मिली आहे त एंटी करप्शन ऐं पुलिस जी इहा कोशिशि आहे त इन्हनि खां जेका इहा मालूमात वठिजे त इहे पैसा किथे आहिनि, पोइ उते छापो हणिजे ऐं उहा रक़म जेका उहा हथु कजे, पोइ कंहिं न कंहिं अंदाज़ में इहा जेका रक़म ज़ाहिर कजे। त इन पासे जेके आहिनि उहे शयूं वञनि पियूं। नेब बि जेका आहे उहा माण्हू जेके आहिनि मुख़्तलिफ़ इदारा बि NHA जे जीअं तव्हांखे इमदाद बा ॻाल्हि कई त NHA अलॻि सां उहो चवनि पिया त ही नेब खां इंक्वायरी थियणु घुरिजे, FIA खां। त एंटी करप्शन वारा एंटी करप्शन अलॻि सां हिकिड़ो इदारो आहे, उहो अलॻि सां जांच करे पियो। घरू खाते जो सेक्रेटरी सुठो ऑफिसर आहे, मुख़्तलिफ़ उन इंक्वायरियूं बि कयूं आहिनि माज़ी में, त उहो बि अलॻि सां हिकिड़ी इंक्वायरियूं करे पियो। नवाज़ शेख जी सरबराही में जेको एंटी करप्शन जो सरबराह आहे, सो ही मुख़्तलिफ़ मामलनि ते जेके आहिनि हाणे इंक्वायरियूं हलनि पियूं। 2-3 ॾींहंनि में ही सूरत हाल जेका उहा वाज़े थी वेंदी मूंखे, छाकाणि जो सुभाणे जेको आहे मटियारी सां तालुक़ु रखंदड़ जेको सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मान बि सुभाणे 2 वॻे जेको आहे उन प्रेस कॉन्फ्रेंस रखी आहे सिंध असेंबली में। ये शयूं जेके आहिनि उहे सभु वाज़े थी वेंदियूं, कीअं बिल्कुलु सपोर्ट कई, छा आहे। इमदाद साहब, सगीर बि जीअं चए पियो त मखदूम साहब बि सुभाणे प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहिनि। PS उन्हनि जा उन्हनि FIR में नालो न हो, उन बावजूद बि हुननि हिफ़ाज़ती ज़मानत कराई आहे, त छंडा ऐं आङुरियूं मुख़्तलिफ़ तरफ़नि ॾे वञनि पियूं। तमामु सुठी ॻाल्हि आहे। महबूब ज़मान साहब खे राइट आहे त हू पंहिंजो दिफ़ा कनि ऐं पंहिंजो मौक़फ़ जो इज़हार कनि। राति बि उन्हनि जेको आहे सो हामिद मीर साहब प्रोग्राम में कैपिटल टॉक में पंहिंजे मौक़फ़ जो दिफ़ा कयो। हाणे त हिकिड़ो सुवालु पैदा थो थिए त अॼु तक़रीबन हीअ जेका गवर्नमेंट ठही आहे, महबूब ज़मान साहब जी जेका रेवेन्यू जी जेका मिनिस्ट्री आहे उनखे तक़रीबन 3.5-4 साल पूरा पिया थियनि। साईं जन सिर्फ़ु रेवेन्यू जा मिनिस्टर न आहिनि, उन सां गॾोगॾु रिलीफ जा मिनिस्टर बि आहिनि। जॾहिं सिंध में अहिड़ी बदतर ॿोॾ आई, फ्लड आयो, मींहं वसिया, सॼी सिंध जी 80% आबादी रोडनि ऐं रस्तनि ते ख़ीमनि में वेठल हुई, माण्हू बुख ऐं बदहाल थियल हुआ, सिंधनि जे हल्के में माण्हू बुख बदहाली जो शिकार हुआ, त ओॾी महिल महबूब ज़मान साहब किथे आहे? सिंधियुनि जो त को किरदारु नज़र कोन आयो। एज़ ए रिलीफ मिनिस्टर महबूब ज़मान साहब, मखदूम महबूब ज़मान साहब किथे आहे? जो हाणे उन्हनि खे ज़रूरत पेश आई आहे त पंहिंजे मौक़फ़ जे लाइ हू प्रेस कॉन्फ्रेंस बि था कनि,
पर हिन सॼे अर्थ में तव्हांखे मखदूम फैमिली जो को बि माण्हू या स्पेशली जेको रिलीफ मिनिस्टर आहे महबूब ज़मान साहिबु, उहो तव्हांखे नज़र न आयो। ॿी ॻाल्हि सगीर साहिबु जेका ॻाल्हि कई त एंटी करप्शन वटि प्ली बारगेन जा पावर न आहिनि, बिल्कुलु हुन में पावर न आहिनि। प्ली बारगेन में त ईअं थींदो आहे त को जवाबदार को ॾोहारी पैसा भरे ॾिए, उनखां पोइ ॾोह ख़तमु थी वञे। पर एंटी करप्शन खे इहे पावर आहिनि त हू पैसा रिकवर करे। पुलिस जा ऑफिसर बि हुन में शामिलु कया विया आहिनि। पर मुंहिंजी मजबूरी तौर ते राय इहा आहे त सिंध जे एंटी करप्शन खाते में एतिरी कैपेसिटी न आहे, न हुन में एतिरी ताक़त आहे। बुनियादी तौर ते सिंध जो एंटी करप्शन खातो हिकिड़ो ओपन सीक्रेट आहे, सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़े वॾो हिकिड़ो बिज़नेसमैन आहे नाले वारो, उन जे टूल जे तौर ते इस्तेमालु थो थिए। सिंध जो एंटी करप्शन खातो हुजे, सिंध जी एंटी इंक्रोचमेंट फोर्स हुजे, उहे हुकुमराननि जे हिकिड़े टूल जे तौर ते इस्तेमालु था थियनि त जेके बि उन्हनि जा नापसंदीदा माण्हू आहिनि उन्हनि ते केस दाख़िल कयो ऐं उन्हनि खे प्रेशराइज़ कयो। मजमूई तौर ते सिंध जे एंटी करप्शन खाते हिन महिल ताईं उनजी जेका परफॉर्मेंस आहे, उन जेका कारकर्दगी आहे, उहा 0+0 आहे। हिन महिल ताईं उन्हनि जी का बि अहिड़ी का ख़ासि परफॉर्मेंस असांखे बिल्कुलु जेके बि इंक्वायरियूं आहिनि उन ते आङुरियूं खजनि थियूं, उन जे समूरे तरीक़ेकार ते आङुरियूं खजियूं आहिनि। अहमदाद साहिबु, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। काई ज़ुल्फ़िकार साहिबु, नौशर फ़िरोज़ जो हीउ जेको मामिलो साम्हूं आयो आहे, त नौशर फ़िरोज़ जे बारे में भला मालूम तव्हां खां कंदासीं त नौशर फ़िरोज़ में जे रोड रस्तनि जी हिन वक़्तु हाल कहिड़ो आहे ऐं हिन मनसूबे ठहण सां नौशर फ़िरोज़ खे केतिरो फ़ाइदो थींदो? नौशर फ़िरोज़ जा जेके रोड रस्ता आहिनि उहे मुकमिल तौर ते तबाह आहिनि। लिंक रोडनि खे पाण छॾियूं, पर जेकॾहिं नौशर फ़िरोज़ जो जेको क़ौमी शाहराह आहे उहो शाहपुर जानिया खां रसूलाबाद ताईं 120 तक़रीबन किलोमीटर आहे, उहो मुकमिल तौर ते तबाह। जेके बारिशूं पयूं त पूरो महीनो ई नेशनल हाईवे बंदि हो। हिन महिल जेकॾहिं बोरो खां नौशर फ़िरोज़ तां ईंदव त 20-22 किलोमीटर सफ़र तव्हांखे मुने कलाक में करिणो पवंदो। नौशर फ़िरोज़ जा समूरा रोड रस्ता, पाण पलीदन हलिया हलूं, पाण जेकॾहिं दरबेलो हलिया हलूं, पाण खानवाण वञूं, मेरापुर वञूं, उनखां सवाइ ॿिए जेके रोड रस्ता आहिनि उहे मुकमिल तौर ते तबाह थी विया आहिनि। जेके नवां रस्ता ठहिया हुआ साल ॿ पहिरियों, जंहिंमें नौशर फ़िरोज़ खां दरियाखन मलिया रोड हो, बिछाणी रोड आहे, थारूशाह रोड आहे, उहो बारिशुनि जे करे मुकमिल तौर ते तबाह थी वियो आहे। नौशर फ़िरोज़ हिन वक़्तु पाण ॾिसंदासीं त तव्हां काॾे बि का चुरपुर करण लाइ तव्हांखे कलाक खपंदा, तव्हां आराम सां नथा वञी सघो। जेको मोटरवे ठहे पियो इहो नेशनल हाईवे खां ईअं सम्झो त 15 किलोमीटर जी। काई साहब, काई ज़ुल्फ़िकार जो आवाज़ असां न पिया ॿुधी सघूं, डिस्कनेक्ट थी विया आहिनि। अल्ताफ़, त तव्हांजे तरफ़ थो अचे त हाणे हिन समूरी सूरत हाल में जीअं त मखदूम महबूब ज़मान सां बि तमामु घणी असां कोशिशि कई त उन सां राब्तो करे सघिजे, पर संदसि चवणु आहे त प्रेस कॉन्फ्रेंस करण खां पोइ मां ॻाल्हि ॿोल कंदुमि। मुसलसल असां कोशिशूं वरितियूं आहिनि पर हू राब्तो उन ॻाल्हि ॿोल न कई आहे। तव्हांजी मखदूम जमील ज़मान सां ॻाल्हि ॿोल थी हुई, उन जो छा चवणु आहे या उन सां जेकी ऑफ द रिकॉर्ड जेकी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो मौक़ुफ़ आहे छा हिन मामले ते? जी बिल्कुलु असलम, जीअं त शुरूआती ॾींहंनि में इहो मौक़ुफ़ अची वञणु खपे आहे। जीअं आङुरियूं खजणु शुरू थियूं सोशल मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया ते, पर उहा शइ न थी। हाणे जॾहिं 21 नवंबर ते मखदूम मोहम्मद अमीन फेम जी वरिती हुई त उते मखदूम जमील ज़मा आया, उते मीडिया सां ॻाल्हि ॿोल बि थी जेका ऑन द रिकॉर्ड हुई। हुन चयो त आउं हिन सिलसिले में 2 प्रेस कॉन्फ्रेंसूं करणु चाहियां थो, हिकिड़ी त अॼु तव्हां सां ॻाल्हायां पियो, ॿी प्रेस कॉन्फ्रेंस आउं जल्द कंदुसि। हुन चयो त जेके बि माण्हू कया सारायूं किरदार कशी कनि पिया, इहो अफ़सोस जोॻो अमल आहे ऐं आउं उन्हनि सभिनी खे अॼु मुंहिंजे वफ़ादार पीउ जी वरिती आहे उन्हनि खे माफ़ कयां थो। ऐं जॾहिं उनखे चयो त हीअ जेके मामला आहिनि तव्हांजे ज़िले में, तव्हां MNA आहियो, हेॾो सारो मेगा करप्शन जो वाक़ियो पेश आयो आहे, अवाम जा पैसा हुआ, रोड ठहिणो हुयो, त हिन घुर कई त अणधुरी ऐं शिफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे, पैसा माण्हुनि जा आहिनि ऐं माण्हुनि ताईं पहुचणु घुरिजनि, रोड हर हालत में ठहिणु घुरिजे। हुन जेको आहे सो इन में मुलविज़ रहण जे हवाले सां बि वज़ाहत कई, तरतीब कई। जॾहिं हुनखां पुछियो वियो त असलम पीरज़ादे जेको आहे तव्हांजी हाउस टाउन जो तालुक़ु आहे, तव्हांजो कोऑर्डिनेटर आहे, तर्जुमान आहे मखदूम हाउस जो, उन गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत छो कराई? त हिन चयो त आउं मुल्क खां ॿाहिरि जेकॾहिं मूंखां सलाह करे हा त आउं असलम पीरज़ादो खे मना कयां त हू ज़मानत न कराए, छाकाणि त ज़मानत उहो माण्हू कराईंदो आहे जेको या त चोर हुजे या हुनखे जान जो ख़तरो हुजे। अल्हम्दुलिल्लाह असांजा हथ साफ़ आहिनि, असांजो दामन साफ़ आहे। ॿियो जांच जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि, जेको ड्राइवर जो मौक़ुफ़ साम्हूं आयो आहे
ऐं सॼो ज़िले जो जेको जॾहिं की ज़िले जो इंतिज़ामी सरबराह इन वॾी करप्शन में मुलविज़ हुजे, ज़ाहिर थिए ऐं उहो गिरफ़्तार थी वञे त ज़िले जा बाक़ी खाता इदारा ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे बि के उन्हनि जी परफॉर्मेंस का ख़ासि बहितर न आहे, बिल्कुलु अल्ताफ़। उन्हनि में बि हिकिड़ो अफ़रा तफ़री वारी सूरत हाल आहे। ईअं खणी सम्झो त ज़िले जो जेको कार वहिंवार आहे मुकमिल तौर ते ठप थियल आहे, जेतोणीकि नए डीसीअ जी गुज़िरियल ॾींहुं मुक़ररी बि थी चुकी आहे, पर बहरहाल उन बावजूद बि ज़िले में हिकिड़ो सख़्ते वारी सूरत हाल जेका आहे उहा पैदा थियल आहे। ॿी FIR जी पाण ॻाल्हि कयो त जंहिंमें सिंध बैंक जो एरिया मैनेजर जो नालो ॾिनो वियो, उनमें हुनजो जेको आहे उहिदो असिस्टेंट मैनेजर लिखियो वियो, जी बिल्कुलु, जॾहिं त हू एरिया मैनेजर आहे। उन खां अलावा जॾहिं तव्हां ब्रांच मैनेजर जेको मुख्य जवाबदार हुजे थो, सही ब्रांच मैनेजर जेको ऐं उन खां अलावा ऑपरेशन मैनेजर ॿई फरार आहिनि, जेतोणीकि उन जा नाला FIR में न आहिनि, पर हू फरार आहिनि। न आहे जांच टीम जे ॾाढो पेश थिया आहिनि, न का ॿी हुनजी का एक्टिविटी नज़र अचे थी सिंध बैंक तरफ़ां, जेतोणीकि मुस्तक़िल कयो वियो आहे, मगर हू बतस्तूर भागोड़ा बणियल आहे। अल्ताफ़ बिल्कुलु अहम मामिलो आहे, पर वक़्तु असां वटि मुख़्तसिर न आहे इमदाद साहब, वक़्तु मुख़्तसिर आहे। बसि एतिरो नज़र अची रहियो आहे हिन जदीद दौर में हेतिरियूं कमेटियूं सिंध हुकूमत ठाहियूं आहिनि, उनखां पोइ मामिलो अञा बि अॻियां बि वञींदो, जांच थींदी, भला इन खे तब्दीली चई सघिजे थो त हिन मामले खे हेॾो वॾो स्कैंडल थियो, हेॾो वॾो हाईलाइट थियो आहे? ॾिसो तब्दीली कहिड़ी आहे, हुकूमत जे लेवल ते त का बि तब्दीली कान्हे का, इहो सोशल प्रेशर आहे, सोशल मीडिया जो प्रेशर आहे, मीडिया जो प्रेशर आहे, सिविल सोसाइटी जो प्रेशर आहे। ऐं जेके सिंध हुकूमत जूं कमेटियूं आहिनि उहे ईअं आहिनि जीअं कोर्ट में तारीख़ जे मथां तारीख़ मिलंदी आहे, हीअ कमेटी जे मथां कमेटी आहे। हाणे ख़बर न आहे त JIT जो रोल छा आहे, ख़बर न आहे त जेका होम सेक्रेटरी साहब जी सरबराही में कमेटी ठाही आहे उहा छा कंदी। ऐं सिंध हुकूमत जे माना हिकिड़े हिसाब सां सम्झो त बौखलाहट जी इहा निशानी आहे जो हिन महिल ताईं 7 कमेटियूं ठही चुकियूं आहिनि। सिंध हुकूमत खे जीअं त बैंकिंग ऑफेंस आहे, फेडरल गवर्नमेंट जा पैसा आहिनि, उन्हनि खे पाण फेडरल गवर्नमेंट खे रिक्वेस्ट करणु घुरिजे त NAB, FIA ऐं हुन सां गॾु ॿिया जेके तहक़ीक़ाती इदारा आहिनि जिन खे इन्वेस्टिगेशन जो तजुर्बो आहे, त उन्हनि ते ॿुधल हिकिड़ी अणधुरी हिकिड़ी कमेटी ठहे जेका हिन वॾे स्कैंडल जी जांच करे। सिर्फ़ु मटियारी नौशर फिरोज़ न, 7 ई ज़िलनि में इहा जांच थियणु घुरिजे त किथे 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 कहिड़ा धाड़ा लॻानि ऐं रुगो ब्यूरोक्रेसी जे पुठियां कहिड़ा सियासी हथ आहिनि। हा, इंतिहाई अहम मामिलो आहे, सही था चओ तव्हां, त समूरनि 7 ई ज़िलनि जी जांच थियणु घुरिजे। तमामु वॾो स्कैंडल आहे इमदाद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, सगीर तव्हांजी महिरबानी, अल्ताफ़ ऐं काज़ी ज़ुल्फ़कार तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, इंतिहाई अहम मामिलो हो, हिन ते जे इमदाद साहब बि चई रहियो त हिन ते 7 ई ज़िलनि जी जांच थियणु घुरिजे। ऐं इन खां बि वॾो मामिलो आहे, सॼी सिंध जो वॾे में वॾो मुतालबो बि इहो साम्हूं अची रहियो आहे, सॼो मामिलो बि इहो आहे त जेको मोटरवे मनसूबो आहे उनखे मुकमल कयो वञे, उनखे पाए तकमील ताईं पहुचायो वञे। सिंध में मोटरवेज़ जी तमामु घणी ज़रूरत आहे। हिन प्रोजेक्ट खे केतिरी बि करप्शन थिए थी, छा थो थिए, ज़मीन जी खुर्द-बुर्द थिए थी, समूरनि जी जांच करे, पर हिन मनसूबे खे रद्द थियण तरफ़ न वञे, हीउ मनसूबो कामयाबु बणे। सिंध में इंतिहाई मोटरवेज़ जी ज़रूरत आहे, रोड रस्तनि जी ज़रूरत आहे। उन रोड रस्ता न हुजण जे करे सिंध जो माण्हू तमामु घणो देरि सां भोॻे बि थो, ऐं जेको वक़्तु 2 कलाकनि जो सफ़र 8-10 कलाकनि में थिए थो। हिन मामले ते ज़रूरु वॾे पैमाने ते इंक्वायरी जी ज़रूरत आहे। वर नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।